अस्सलामुअलैकुम। अॼु जो असांजो टॉपिक आहे फैक्टराइज़ेशन। फैक्टराइज़ेशन जो मतिलबु आहे जुज़ा लहणु। ठीकु आहे, सिंधी में हिनखे छा चवंदासीं? जुज़ा लहणु। ठीकु आहे। अच्छा, हाणे फैक्टराइज़ेशन जे लाइ लफ़्ज़ यूज़ थींदो आहे फैक्टराइज़ेशन बाय प्राइम नंबर। हाणे पहिरियों त असांखे प्राइम नंबर सम्झणो पवंदो त प्राइम नंबर छा आहे। ठीकु आहे, अचो हुनखे सम्झूं था पिया। असां हिते नंबर लिखणु शुरू कंदासीं 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पिया हलंदा। ठीकु आहे। हाणे 1 छो न लिखियो आहे उहो तव्हांखे मां सम्झायां थो पियो। प्राइम नंबर जो जेको आहे सो कॉन्सेप्ट सम्झो। प्राइम नंबर सिंधी में हिनखे चइबो आहे मुफ़रिद अदद। ठीकु आहे। अच्छा, मुफ़रिद अदद छा हूंदा आहिनि? अहिड़ा नंबर, अहिड़ा जेको आहे सो अदद जंहिं ते सिर्फ़ु पंहिंजो खोड़ो वञे, कोई ॿियो बि खोड़ो, कोई बि ॿियो खोड़ो उन ते न लॻे, यानी सिर्फ़ु पंहिंजो खोड़ो लॻे। जीअं मिसाल था वठूं असां 8 जो असां एग्ज़ाम्पल वठूं था पिया त 8 ते मुफ़रिद अदद न आहे। छाजे करे? जो 8 ते ॿिनि जो खोड़ो बि वेंदो आहे, चइनि जो खोड़ो बि वेंदो आहे। ठीकु आहे, 2 जो, 4 जो ऐं 8 जो। इन जो मतिलबु आहे ॾिसो हिन ते 3 खोड़ा वञनि था, इन करे इहो मुफ़रिद अदद न आहे। ठीकु आहे। वरी असां एग्ज़ाम्पल खणंदासीं 7 जो, त हाणे 7 ते ॾिसो कोई बि खोड़ो नथो वञे सवाइ हिन ते पंहिंजे खोड़े जे। इन ते हिकिड़ो ई खोड़ो वेंदो आहे, कहिड़ो? 7 जो। त अहिड़ा नंबर जंहिं ते सिर्फ़ु पंहिंजो खोड़ो वञे उहे छा हूंदा आहिनि? मुफ़रिद। हाणे 2 खां पाण शुरूआति कयूं था, 2 मुफ़रिद आहे। इन करे जो 2 ते कोई बि खोड़ो न वेंदो आहे सवाइ 2 जे। छो जो इन खां ॿिया सभु अदद त वॾा आहिनि, वॾे अदद जो खोड़ो त इन ते नथो लॻी सघे। 3 4 5 जो 2 खां नंढो खोड़ो हूंदो न आहे। इन करे 2 मुफ़रिद अदद आहे। उनखां पोइ नंबर अचे थो 3 बि मुफ़रिद आहे। छो जो 3 ते तव्हां कोई बि खोड़ो हणो, इन खां नंढो खोड़ो आहे ई 2 जो। 1 2 2 2 4 या 2 थो बीहे या 4, 3 नथो बीहे। 3 ते सिर्फ़ु पंहिंजो खोड़ो वेंदो आहे, 1 ट्रिक ऐं ट्रिक। इन करे 2 बि छा आहे? मुफ़रिद आहे। हाणे उनखां पोइ ॾिसो 4 जो वारो आहे त 4 मुफ़रिद न आहे। छाजे करे? 4 ते पंहिंजो खोड़ो बि वेंदो आहे, 2 जो खोड़ो बि वेंदो आहे। इन करे असां वरी हिकिड़ी ॿी लिस्ट ठाहींदासीं जंहिंमें असां छा नालो ॾींदासीं? मुरकिब अदद। हो या मुफ़रिद अदद, हे छा आहिनि? मुरकिब अदद। इंग्लिश में चवंदासीं कंपोज़िट नंबर्स। ठीकु आहे। अच्छा, हाणे 2 3 4 4 मुरकिब में अची वियो। उनखां पोइ 5 अचे थो। 5 ऑब्वियसली कहिड़ो आहे? मुफ़रिद आहे। छो जो 5 ते कोई बि खोड़ो न वेंदो आहे सवाइ पंहिंजनि 5 जे। उनखां पोइ वरी ईंदो 6 तव्हांखे ख़बर आहे त 6 ते 2 जो खोड़ो बि वेंदो आहे, 3 जो बि वेंदो आहे, 6 जो बि वेंदो आहे। ॾिसो 3 खोड़ा वञनि था। इन करे असां हिनखे मुफ़रिद जे बजाए कहिड़ी लिस्ट में लिखंदासीं? मुरकिब जी लिस्ट में लिखंदासीं। उनखां पोइ 7 ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं, सिर्फ़ु पंहिंजो खोड़ो वेंदो अथसि। इन करे 7 छा थी वियो? मुफ़रिद थी वियो। उनखां पोइ अचे थो 8। पहिरियों पंहिंजे माइंड में रिकॉल कयो त 8 ते ॿियो को खोड़ो वञे थो, ऑब्वियसली हुन ते 2 जो, 4 जो ऐं 8 जो खोड़ो वञे थो। इन करे उहो बि हेॾे लिखंदासीं। ठीकु आहे। हाणे उनखां पोइ 9 अचे थो। 9 ते 9 जो खोड़ो बि वञे थो, 3 जो खोड़ो बि वञे थो। इन करे 2 खोड़ा वञनि था। इन करे 9 बि जेको आहे सो उहो छा आहे? मुरकिब आहे, यानी उनखे हेॾे लिखंदासीं। छो जो 2 खोड़ा वञनि था पिया। 9 खां पोइ 10, उहो बि ऑब्वियसली हेॾे लिखंदासीं। छाजे करे? पंहिंजे ज़हन में पाण जेको आहे रिकॉल कयो, इन ते 2 जो खोड़ो वेंदो आहे, 5 जो वेंदो आहे। ठीकु आहे। 10 जो खोड़ो वेंदो आहे, 3 खोड़ा वञनि था। उनखां पोइ ॾिसो 11 मुफ़रिद आहे। 11 ते कोई बि खोड़ो न वेंदो आहे। वरी उनखां पोइ 12 जेको आहे सो उहो हेॾे लिखंदासीं। छो जो करे 12 ते 2 जो, 6 जो, 3 जो, 4 जो सभु खोड़ा वञनि था। वरी 13 हेॾे लिखंदासीं। ठीकु आहे। उनखां पोइ वरी 14 हेॾे लिखंदासीं। छो जो 13 ते कोई बि खोड़ो न वेंदो आहे, मुफ़रिद आहे। 14 मुरकिब आहे। 14 ते 2 जो वेंदो आहे, 7 जो वेंदो आहे, 14 जो पंहिंजो वेंदो आहे। वरी 15 बि छा आहे? मुरकिब आहे। 3 जो खोड़ो, 5 जो खोड़ो। अहिड़े तरीक़े सां वरी 16 ॾिसंदो, 16 बि मुरकिब आहे। 2 जो खोड़ो, 6 जो, 8 जो। वरी 17 हेॾे अची वेंदो। ईअं तव्हां ॾिसंदा वेंदो अॻिते। छो जो काउंट कंदासीं त सॼी ॾींहुं, सॼी राति जेको हली वेंदी, पर नंबर न खुटंदा। असां हिन करे डॉट डॉट ॾेई छॾींदासीं। इन मतिलबु आहे इहे पिया हलनि था, हेॾे बि डॉट डॉट ॾींदासीं, यानी कि इहो लामहदूद जेको आहे सो सेट आहे। ठीकु आहे। असल हुयो हिन कॉन्सेप्ट खे सम्झणो। हे उहे नंबर आहिनि सभु 2 3 5 7 11, इन्हनि ते कोई बि खोड़ो न वेंदो आहे, सिर्फ़ु पंहिंजो खोड़ो वेंदो आहे। इनखे चइबो आहे मुफ़रिद अदद, प्राइम नंबर। ठीकु थी वियो। आई होप तव्हांखे प्राइम नंबर जो कॉन्सेप्ट सम्झ में अची वियो हूंदो। हाणे फैक्टराइज़ेशन बाय प्राइम नंबर इहो सम्झंदासीं। ठीकु आहे।